सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां सीनियर सहाफ़ी अज़ीज़ मेमण जी पहिरीं वरसी नेशनल म्यूज़ियम में मल्हाई वई। वरसी तक़रीब में मकानी खाते वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास, इम्तियाज़ फारान, खुर्शीद अब्बासी, अब्दुल रज़ाक सरोही, फयाज़ नाइच, दोदे चांडे, महेश कुमार, मोहम्मद यूनुस महर, गाज़ी झंडीर, शबीर लाशारी, मीर ज़ुल्फ़कार, अज़ीज़ मेमण जे फर्ज़ंद फ़ाइक़ अज़ीज़ मेमण समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां सहाफ़िन वरे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद नासिर हुसैन शाह चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह आज़ाद सहाफ़त जी ॻाल्हि कई आहे। हुन चयो त असीं पहिरें ॾींहं खां अज़ीज़ मेमण जे ख़ानदान सां गॾु आहियूं। सैयद नासिर हुसैन शाह चयो त अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुख्य जवाबदार जी ॼाण ॾींदड़ खे राज़ में रखंदे इनाम ॾिनो वेंदो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशा आज़ादी सहाफ़त की गाल कही है। मैंने कहा था उन्हें कि इसके लिए वो भी अनाउंस कर दें, जो इतला देगा उसके लिए कोई एक अमाउंट कर दें, इनाम रख दिया जाए, तो वो भी आप अनाउंस कर दें। अगर पहले नहीं हुआ तो हम अब मुकर्रर कर देंगे। सैयद नासिर हुसैन शाह चयो त सहाफ़िन मथां दहशतगर्दीअ जा केस दाख़िल थियण जो बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वरितो हो ऐं IG सिंध खे हिदायत कई हुई त सहाफ़िन मथां कूड़ा केस दाख़िल न कया वञनि। हुन चयो त मलीर जे सहाफ़िन मथां केस दाख़िल थियण जी जांच करे सहाफ़िन खे इंसाफ़ फराहम कयो वेंदो। IG साहब को बुलाकर CM साहब ने कहा था कि ये केसेस जो हैं, जो गलत केसेस हैं, उनको ख़त्म करें। मलीर का इस बताया गया है कि उसको इंक्वायरी करें और अगर झूठे केसेस हैं तो जिन लोगों ने झूठे केस दाखिल किए हैं उनको सजा मिलनी चाहिए। तक़रीब खे ख़िताब कंदे सीनियर सहाफ़ी मज़हर अब्बास, फयाज़ नाइच, गाज़ी झंडीर ऐं ॿियनि चयो त सहाफ़िन खे 1967 वारा मिलियल बुनियादी हक़ ॿीहर ॾिना वञनि। हुननि चयो त अज़ीज़ मेमण जी वरसी मल्हाइण जो मक़सदु उन जे ख़ानदान खे यकीन ॾियारणु आहे त असीं अज़ीज़ मेमण जी फैमिलीअ सां गॾु आहियूं। ये पूरे पाकिस्तान की सहाफ़त का अलमिया है। हुकूमत पाकिस्तान जिसकी ये बुनियादी जिम्मेदारी होती है वो कातिल को तो गिरफ्तार नहीं करती, लेकिन अगर गलती से कोई मकतूल के अहले खाना निशानदेही कर लें तो वो मार दिए जाते हैं। असांजा सहाफ़ती जेके घर आहिनि, प्रेस क्लब आहिनि, उहो ई वञी अजो बणियल आहिनि बेवस ऐं बेपहुच माण्हुनि जो, जिते माण्हू अचनि था, पंहिंजा एहतजाज रिकॉर्ड कराइनि था, पंहिंजी आवाज़ खे ऐवाननि ते पहुचाइण जी कोशिशि कनि था पिया। अॼु असां हीअ जेको तक़रीब रचाई आहे उहा शहीद अज़ीज़ मेमण जे कुटुंब खे इहो अहसासु ॾियारण लाइ रचाई आहे त असीं सभु उन सां गॾु बीठा आहियूं। सैयद नासिर हुसैन शाह बि उन सां गॾु आहे। हीअ सॼी सिंध जा सहाफ़ी, सॼे मुल्क जा सहाफ़ी उन्हनि सां गॾु आहिनि। तक़रीब जे आख़िर में सहाफ़िन मुतालबो कयो त अज़ीज़ मेमण जे मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे सहाफ़िन सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।